अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल। नए वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सीरियल दर्दनि जी टेस्ट जे बारे में। त हुन जो कुझु ॾींहं पहिरियों मां तव्हां ते ॾिठो हूंदो उन केतिरी कामयाबी माणी आहे। या हिन दर्दनि जी टेस्ट ड्रामे जो गाने वारो प्रोमो कॾहिं ईंदो, अॼु सभु कुझु हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तो, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल ते, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो। हलो त वीडियो तरफ़। ड्रामा सीरियल दर्दनि जी टेस्ट कुझु ॾींहं पहिरियों प्रोमो जेको आयो उन तमामु सुठी कामयाबी माणी आहे ऐं सिंधी दोस्त हुनखे ड्रामे खे घणो पसंदि करे रहिया आहिनि। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में तमामु सुठा एक्टर ऐं सीनियर एक्टर कमु करे रहिया आहिनि ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको गाने वारो प्रोमो आहे उहो 5 तारीख़ KTN ते अची वेंदो। दोस्तो, तमामु ई बहितरीनु ड्रामो आहे। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, आवाज़ कुल ओडाणो, शोएब अबुर, इन खां अलावा बहितरीनु एक्टर हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन दर्दनि जी टेस्ट गाने जो प्रोमो 5 तारीख़ अची वेंदो KTN ते ऐं तव्हां ॾिसी सघो था। अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा, विसारींदा। जेतिरा ॾींदा अली रज़ा मेहता खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं थैंक यू।